अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन खां पहिरीं जी वीडियो में मूं तव्हांखे दरिया कुनार ॾेखारियो ऐं उन जे पाणी जी हालत ॾेखारी। हाणे उन जे पाणी जी हालत इन हालत हुजण जा केतिरा ई ॿिया सबब बि आहिनि। जीअं इन ई नंढड़े दरिया ते हिन हलंदे रस्ते में असां ॿ डैम जेके आहिनि से ठहियल ॾिठा आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकर इन दरिया मां ॿ डैम जेके आहिनि से कढिया विया आहिनि त बाक़ी पाणी छा बचियो हूंदो, जेको तव्हां पहिरीं वीडियो में तव्हां ॾिठो ही उन जो जेको आहे सो नतीजो हुयो त पहिरीं दरियानि खे हिते दरिया मां डैम फुल कया विया ऐं उन खां पोइ जेको आहे सो जेको बचति पाणी हूंदो उहो छॾियो वियो हूंदो। हाणे ही तव्हां ॾिसी सघो था त डैम जी जेका सूरत हाल आहे हिन रोड सां गॾु ई जेको आहे डैम ठहियल आहिनि ऐं हिन जी जेका दीवारूं तव्हां ॾिसो त अधु जबलनि ताईं वञी हिननि दीवारूं ॾेई जहिड़ो करे हिन खे महफ़ूज़ कयो आहे। ऐं हिते त ज़ाहिर में त जेको आहे सो हिननि जूं शायदि पाबंदियूं बि हुजनि ऐं वधीक असां वेझो न बि वञी सघूं, पर तव्हांखे सिर्फ़ु इंफॉर्म करण जे लाइ मूं ॾेखारियो त पाणी घटि थियण जा कहिड़ा सबब थी सघनि था। हाणे तव्हां ॾिसो त हीअ आहे डैम जी जेका आहे वेझो खां सूरत हाल। हीअ ॾिसो तव्हां, हीअ आहे डैम, हीअ आहे सूरत हाल। हीअ आहे असांजो वेझो खां तव्हांखे डैम था ॾेखारियो। ॾिसो डैम में पाणी जेको आहे हिते घटि थियो पियो आहे। हीअ रिज़र्वायर्स उहे रिज़र्वायर्स आहिनि जेके इन्हनि नंढनि नंढनि दरियानि ते ठाहे ऐं सिंधूअ जो जेको आहे रस्तो रोक कई वई आहे। ऐं जेकॾहिं हिननि दरियानि में हिते हीअ रस्ता रोक थींदी, डैम ठहंदा त पोइ तव्हां ॿुधायो त कीअं जेको आहे पाणी असांजे सिंधूअ में ईंदो ऐं कीअं सिंधू आबाद थींदी ऐं सिंधूअ जूं ज़मीनूं कीअं जेका आबाद थींदियूं। ॿियो डैम पैटर्न डैम जेको मुज़फ़राबाद जे क़रीब आहे ऐं ही उन विचें रस्ते ते आहे जेको रस्तो गढ़ी हबीबुल्ला खां थींदो नारायण अचे थो, बालाकोट सां मिलंदो नारायण अचे थो। हाणे ही उहो डैम हुयो। इन डैम खां पोइ जेको पाणी अचे थो त हिन मुज़फ़राबाद जे हिन इलाइक़े में हिन एरिया में अची जेको आहे सभई दरिया गॾु था थियनि। हिते दरिया झेलम, नीलम ऐं दरिया कुनार जेको आहे सो गॾिजी करे हिकु दरिया थी अॻिते हलनि था। हीअ आहे दरिया झेलम जी पोज़ीशन जेका तव्हांजे साम्हूं आहे। जॾहिं सभई दरिया गॾिजी वहनि था त हिन हालत में वहनि था। ऐं तव्हां ॾिसो त हिते काफ़ी मक़दार में पाणी जेको आहे दरिया झेलम मां हले थो। हाणे इहो दरिया झेलम आहे जेको अॻिते हली असांखां हिसा थी वेंदो। ॾिठो वञे त दोस्तो जेकॾहिं इहे दरियानि ते बंदि न हुजनि ऐं इहे डैम न हुजनि त कुनार जी बि असुलु हालत हीअ आहे। ऐं केॾो कुनार पंहिंजे वकिरे में जेको आहे सो शानदार तरीक़े सां वहे पियो ऐं जेको आहे तव्हां सभिनी ॾिसो।